सिंध ऑनलाइन स्कूल क्लास छहों मज़मून साइंस बाब टियों सबक चौथों रोशनाई तरकीब फोटोसिंथेसिस ॾोहटनि ऐं ॾोहटनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भली कर। मां आहियां नाना आबिद। हिन सबक में असां फोटोसिंथेसिस यानी रोशनाई तरकीब जे अमल जे बारे में तफ़सील ॼाणंदासीं ऐं ॾिसंदासीं त सिज जी रोशनी ऐं ज़मीन मां पाणी हासिल करे ॿूटो आख़िर खुराक कीअं थो ठाहे। अचो त ॾिसूं। फोटोसिंथेसिस ॿिनि लफ़्ज़नि मां मिली ठहियो आहे। हिकिड़ो फोटो जंहिंजी माना आहे रोशनी, ऐं ॿियो सिंथेसिस जंहिंजो मतिलबु आहे गॾु करणु, मिलाइणु, गॾे मिलाए रखणु। हुनजे करे फोटोसिंथेसिस जो मतिलबु थियो त रोशनीअ जे ज़रिए गॾु मिलाए रखणु। फोटोसिंथेसिस जो अमल यानी रोशनाई तरकीब जो अमल रोशनीअ जे ज़रिए कुझु शयुनि खे गॾे मिलाए रखण जो आहे। रोशनाई तरकीब वारो अमल या फोटोसिंथेसिस जो अमल पननि में थींदो आहे। असां हाणे ॾिसी चुका आहियूं। हाणे हीउ पन वीचारो सोचे पियो थो त आख़िर हिनखे करिणो छा आहे। पन खे ख़बर हुअणु खपे त पन जा ॿ कम आहिनि। हिकिड़ो कमु त रोशनीअ जी तवानाईअ खे कमु आणे हिन मां खुराक ठाहिणु, ऐं ॿियो कमु आहे त हवा, पाणी ऐं मिटी मां हासिल कयल अंसरनि खे गॾु करणु। इहे ॿ कम करण में फोटोसिंथेसिस इस्तेमालु थींदी आहे। फोटोसिंथेसिस असांखे ख़बर आहे त रुॻो क्लोरोफिल जी मौजूदगीअ में थींदो आहे। इहो अमल ॿिए कंहिं तरीक़े सां कोन थो थी सघे जेसिताईं क्लोरोफिल ऐं सिज जी रोशनी मौजूदु न हुजे। हीउ अमल पननि में थींदो आहे। इन अमल में हवा मां कार्बन डाइऑक्साइड गैस इस्तेमालु थींदी आहे ऐं ज़मीन मां पाणी इस्तेमालु थींदो आहे। पाणी ऐं कार्बन डाइऑक्साइड खे गॾु करे ॿूटा ग्लूकोज़ ठाहींदा आहिनि। इन अमल खे फोटोसिंथेसिस या रोशनी तरकीब जो अमल चइबो आहे। रोशनाई तरकीब वारे अमल में जॾहिं पन में मौजूदु क्लोरोफिल ते सिज जी रोशनी पवंदी आहे ऐं हवा में मौजूदु कार्बन डाइऑक्साइड स्टोमेटा मां ॿूटे जे पन में अंदरि वेंदो आहे ऐं पाड़ुनि मां टारियुनि जे वसीले पाणी ॿूटे जे पन ताईं पहुचंदो आहे त कीमियाई अमल थींदो आहे। कार्बन डाइऑक्साइड ऐं पाणी मिली ग्लूकोज़ यानी शास्तो ठाहींदा आहिनि ऐं ऑक्सीजन खे ख़ारिज कंदा आहिनि। हाणे अचो त असां रोशनाई तरकीब जी कीमिया ॾिसूं। जीअं असां साह खणण वारे अमल जी कीमिया ॾिठी। रोशनाई तरकीब में 6 मालिक्यूल कार्बन डाइऑक्साइड जा, 6 मालिक्यूल पाणीअ जा रोशनीअ जी मदद सां ऐं क्लोरोफिल जी मौजूदगी में हिकिड़ो मालिक्यूल निशास्ते जो या ग्लूकोज़ जो ठाहींदा आहिनि ऐं 6 मालिक्यूल ऑक्सीजन जा ख़ारिज थींदा आहिनि। यानी सवली सिंधीअ में ईअं चई सघूं था त 6 मालिक्यूल कार्बन डाइऑक्साइड ऐं 6 मालिक्यूल पाणी रोशनी जी ताक़त सां ऐं क्लोरोफिल जी मौजूदगी में हिकिड़ो मालिक्यूल ग्लूकोज़ जो ऐं 6 मालिक्यूल ऑक्सीजन ठाहींदा आहिनि। असल में ॿूटा ज़मीन मां 6 मालिक्यूल पाणी जा कोन खणंदा आहिनि पर 12 मालिक्यूल खणंदा आहिनि। यानी 6 मालिक्यूल कार्बन डाइऑक्साइड, 12 मालिक्यूल पाणी, रोशनी ऐं क्लोरोफिल जी मौजूदगी, उन में हिकिड़ो मालिक्यूल ग्लूकोज़ जो ठहंदो, 6 मालिक्यूल ऑक्सीजन जा ठहंदा ऐं 12 मां 6 मालिक्यूल पाणी जा ख़तमु थींदा। बाक़ी 6 मालिक्यूल हवाई बुखारनि जी सूरत में वापसि हवा में हलाईंदा। यानी 65 मां बुखार ठही ईंदा। इहो अमल बि काफ़ी इंट्रस्टिंग ऐं काफ़ी फ़ाइदेमंद आहे, छो त ॿूटो ज़मीन मां पाणी खणी उन खे बुखारनि जी सूरत में हवा में मोकिले थो, जेको अॻियां वञी जुड़ ठाहे थो। उन जे करे जेतिरा घणा ॿूटा किथे हूंदा ओतिरो घणो जुड़ ठहंदो ऐं उन जाइ ते ओतिरो वधीक मींहुं पवंदो ऐं इन नतीजे में उहा जाइ वधीक थधी हूंदी। रोशनाई तरकीब जी रफ़्तार घणनि ई शयुनि ते दारोमदार रखे थी। उन में अहम शइ आहे सभिनी खां रोशनी। असांखे ख़बर आहे त रोशनीअ जी मौजूदगी में ई इहो रोशनाई तरकीब वारो अमल या फोटोसिंथेसिस थी सघंदो आहे। रोशनीअ जी मक़दार ऐं ताक़त में वाधि अमल में वाधा आणींदी। जेतिरी वधीक रोशनी हूंदी ओतिरो जल्दी सां ऐं ओतिरो वधीक अमल थींदो क्लोरोफिल जो ऐं ओतिरो वधीक खुराक या खाधो ॿूटो ठाहींदो। क्लोरोफिल खां सवाइ रोशनी जज़्ब न थींदी, अमल थी न सघंदो। गर्मीअ जो दर्जो
थधि में अमल आस्ते थींदो आहे, घणी गर्मीअ में आस्ते थींदो आहे। हिन में इहो तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ॿूटा 3 क़िस्मनि जा हूंदा आहिनि। कुझु ॿूटा सिर्फ़ु थोरे ई गर्मीअ जे दर्जे ते ज़िंदा रहंदा आहिनि, वाध रखंदा आहिनि। उन खां वधीक गर्मीअ जो दर्जो थींदो आहे त उन में फोटोसिंथेसिस कोन थींदी आहे ऐं मरी वेंदा आहिनि। इहे थधे मुल्कनि जा या थधे मौसम जा ॿूटा हूंदा आहिनि। ॿिया ॿूटा हूंदा आहिनि विचोले मौसम जा, यानी विचोले मुल्कनि मां। उहे विचोले दर्जे जी गर्मी बर्दाश्त करे सघंदा आहिनि। ऐं टियां ॿूटा हूंदा आहिनि गरम मुल्कनि वारा ऐं वधीक गर्मी बर्दाश्त करण वारा। उन्हनि ॿूटनि खे असां 3 हिसनि में विरहाईंदा आहियूं ऐं उन्हनि में कंहिं ख़ासि गर्मी जे दर्जे वधण ताईं फोटोसिंथेसिस जो अमल वधंदो आहे। उन खां पोइ गर्मी जो दर्जो वधंदो त ॿूटे में फोटोसिंथेसिस जो अमल घटि थींदो। पाणीअ जी खोट में अमल आस्ते थींदो आहे। ज़ाहिर असांखे 6 मालिक्यूल 12 मालिक्यूल बल्कि पाणीअ जा खपनि, उहे न हूंदा त अमल कोन थींदो। कार्बन डाइऑक्साइड, जेतिरी कार्बन डाइऑक्साइड घटि हूंदी हवा में ओतिरो बि अमल आस्ते थींदो, छो त ग्लूकोज़ ठही न सघंदो। जेकॾहिं असां पन जी बनावट ॾिसंदासीं त तव्हांखे ख़बर पवंदी त फोटोसिंथेसिस या रोशनाई तरकीब जे आणण लाइ केतिरी न मुनासिब आहे। पन वेकरा थियनि था त जीअं गैसूं उन्हनि ताईं आसानी सां पहुची सघनि। पन घणो करे वेकरा ऐं तराखड़ा थींदा आहिनि त जीअं उन्हनि जे मथाछिरे जी एराज़ी वधी सघे ऐं उहे घणे में घणी रोशनी जज़्ब करे सघनि। पननि में केतिरियूं ई नसूं या वेंस बि हूंदियूं आहिनि जेके पननि जे मुख़्तलिफ़ हिसनि ॾांहुं पाणी ऐं ग्लूकोज़ पहुचाईंदियूं रहंदियूं आहिनि। पननि में बारीक सुराख ऐं स्टोमेटा बि हूंदा आहिनि जिन मां गैसूं पिणु दाख़िल थींदियूं आहिनि, उन मां ख़ारिज थी सघंदियूं आहिनि। पननि जे बनावट जो उसूल आहे घटि में घटि वज़न ऐं वधि में वधि पखेड़। जीअं सिज जी वधि मां वधि रोशनी उन्हनि ते पए ऐं उहे तवानाई जज़्ब करे सघनि। इहो ख़लकणहार जा जोड़ियल कुदरती शमसी पैनल यानी सोशल पैनल आहिनि जिन खे कंहिं बि मेंटेनेंस जी ज़रूरत कोन्हे। बेस्ट सोलर पैनल्स आहिनि। यकीन थो अचे, मुक़ाबिलो करे ॾिसो। हीअ आहिनि इंसान जा ठहियल सोलर पैनल्स। तव्हां ॾिसंदो त इन में शीशो मथां इस्तेमालु थींदो आहे, सिलिकॉन इस्तेमालु थींदो आहे। इनखे हर वक़्तु सफ़ाई जी ज़रूरत हूंदी आहे, पर पननि खे त सफ़ाई जी ज़रूरत कोन्हे। पन जी बनावट फोटोसिंथेसिस लाइ इंतिहाई मुनासिब आहे। इहे वाकई बेस्ट सोलर पैनल आहिनि। इन ते असां ॿूटे ऐं पन जे बारे में सबक़नि जी पुॼाणी कई। ॿिए सबक़ ताईं इजाज़त ॾियो। ख़ुदा हाफ़िज़।